ओम शांति। एटी मिले तारीख़ है 12/7/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार तव्हां साहिबज़ादा सो शहज़ादा ठहिणो आहे तव्हांखे। इन करे यादि जी यात्रा सां पंहिंजे विक्रम भस्म करो। कृष्णा कंहिं विधि सां तव्हांजो सभु दुख दूरि थी वेंदा। उत्तरा जॾहिं तव्हां पंहिंजी नज़र बाप जी नज़र सां मिलाईंदा आहियो त नज़र मिलण सां असांजा सभु दुख दूरि थी वेंदा आहिनि। छो जी पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करण सां सभु पाप कटिजी वेंदा आहिनि। इहे ई असांजी यादि जी यात्रा आहे। तव्हांखे देह जा सभु धर्म छॾे बाप खे यादि कंदा रहो। जंहिंसां आत्मा सतो प्रधान ठहींदी तव्हां सुखधाम जा मालिक ठही वेंदा। ओम शांति। शिव भॻवान वाचे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे वियो। बाप फरमाईंदा आहिनि शिव भॻवान वाचे माना ई शिव बाबा सम्झाईंदा आहिनि। ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झी करे वियो। छो जी तव्हां सभु ब्रदर्स आहियो, हिकु ई बाप जा ॿार आहियो न। हिकु ई बाप सां वरसो वठिणो आहे। हू बहु 5000 वर्ष पहिरियों बाप खां वरसो जीअं वरितो हुयो। आदि सनातन देवी देवता धर्म जी राजधानी में हुयासीं न। बाप वेही सम्झाईंदा आहिनि तव्हां सूर्यवंशी अथवा विश्व जा मालिक कीअं ठही सघंदा आहियो। त हाणे बाबा वेही असांखे सम्झाइनि था की असां सूर्यवंशी विश्व जा मालिक कीअं ठही सघंदा आहियूं। मुझ पंहिंजे बाप खे यादि करो। तव्हां सभु आत्मायूं भाउ आहियो। उच ते उच भॻवानु हिकु ई आहे न। हुन सचे साहिब जा असां ॿार साहिबज़ादा आहियूं। इहे बाप वेही सम्झाईंदा आहिनि। उन्हनि जी श्रीमत ते बुद्धि जो योग लॻाईंदव बाप सां त असांजा सभु पाप कटिजी वेंदा। सभु हिसाब किताब चुकतो थी वेंदो। तव्हां सभु दुख दूरि थी वेंदा न। बाप सां जॾहिं असांजी अखि मिलंदी आहे त सभु दुख दूरि थी वेंदा आहिनि। अखि मिलाइण जो बि अर्थ सम्झाईंदा आहिनि। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। इहा आहे यादि जी यात्रा। इनखे योग अग्नि बि चइबो आहे न। हिन योग अग्नि सां तव्हांजा जो जन्म जन्मांतर जा पाप आहिनि उहे सभु भस्म थी वेंदा। बाबा खे यादि करणु इनखे चइबो आहे योग अग्नि। इन सां तव्हांजा सभु पाप भस्म थी वेंदा। इहे आहे ई दुखधाम। सभई नरकवासी आहिनि। तव्हां ॾाढा पाप कया आहिनि। इनखे रावण राज्य चइबो आहे। सत्य खे राम राज्य चइबो आहे न। तव्हां ईअं सम्झाए सघंदा आहियो भल केतिरा बि वॾी सभा वेठी हुजे भाषण करण में हर्जो न आहे। तव्हां ईअं सम्झाए सघंदा आहियो की रावण राज्य आहे उहो राम राज्य आहे। तव्हां त भॻवान वाचे चईंदा आहियो शिव भॻवान वाचे। सभु आत्मायूं हुनजी संतान आहियूं, ब्रदर्स आहियूं न। त अॼु बाबा असांखे चवनि था की सदा सम्झो सभु आत्मायूं भाउ आहियूं। बाक़ी श्री कृष्ण जी कोई सनातन न हुया ईअं न चईंदासीं न। इन्हनि जी एतिरी राणियूं हुयूं। श्री कृष्ण जो त जॾहिं संवर थींदो आहे त नाम ई बदिली थी वेंदो आहे। हा हीअं चईंदासीं लक्ष्मी नारायण जा ॿार हुया। राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। तॾहिं हिकु ॿारु थींदो आहे अर्थात हिकु छोरी ऐं हिकु छोरो। पोइ उन्हनि जी डायनेस्टी हलंदी आहे न। तव्हां ॿारनि खे हाणे मामिकम यादि करिणो आहे। देह जा सभु धर्म छॾे बाप खे यादि करो त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। असांजा सभु पाप कटिजी वेंदा। सतो प्रधान ठही स्वर्ग में वेंदासीं। स्वर्ग में कोई दुख हूंदो न आहे। नर्क में त अथाह दुख आहे। सुख जो नाम निशान ई न आहे। अहिड़ी युक्ति सां बतलाइणो खपे। शिव भॻवान वाचे हे ॿार हिन समय तव्हां आत्मायूं पतित आहियो। हाणे पावन कीअं ठहो ईअं बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि। मूंखे सॾु ई कयो आहे हे पतित पावन अचो। त मूंखे त पावन ठाहिण लाइ ई सॾु कयो आहे न। पावन हूंदा ई आहिनि सत्य
सतयुग में, पतित में आहिनि पतित आहिनि कलयुग में, कलयुग खां पोइ ईंदो आहे सतयुग। नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश। गायन बि आहे न, ब्रह्मा द्वारा स्थापना। असां ब्रह्म कुमार कुमारियूं एडॉप्टेड चिल्ड्रन आहियूं। असां आहियूं ब्रह्मण चोटी, विराट रूप बि आहे न। पहिरियों ब्रह्मण ज़रूरु ठहिणो पए। ब्रह्मा भी ब्रह्मण, देवतायूं आहिनि ही सतयुग में। ब्रह्मण छो ठहिणो आहे? छो कि ब्रह्मण अर्थात पवित्र। सतयुग में सदा ही सुख हूंदो, दुख जो नाम निशान न हूंदो। कलयुग में अपार दुख, सभु दुखी आहिनि। अहिड़ो कोई न हूंदो जंहिंखे दुख न हुजे। ये आहे ही रावण राज्य। ये रावण भारत जो नंबर 1 दुश्मन आहे। हर हिक में 5 विकार आहिनि। सतयुग में त कोई विकार हूंदो ई न। सतयुग में त कोई विकार हूंदो ई न। बाबा चवनि था उहो पवित्र गृहस्थ धर्म हूंदो। हाणे त दुख जा पहाड़ किरनि था, ॿियो बि किरणा आहिनि। इहे एतिरा बॉम्ब शादी ठाहींदा रहंदा आहिनि। रखण जे लाइ थोरी ठाहींदा आहिनि। ॾाढा रिफाइन करे पोइ रिहर्सल थींदी, पोइ फाइनल थी वेंदा। हाणे समय ॾाढो थोरो आहे। ड्रामा त पंहिंजे समय ते पूरो थींदो न। पहिरियों शिव बाबा जो ज्ञान हुजणो खपे। कोई कुझु बि भाषण आदि शुरू कंदा आहियो त हमेशह पहिरियों चइणो खपे शिवाय नमः। छो जी शिव बाबा जी जो महिमा आहे वो ॿियो कोई बि न करे सघंदो आहे। शिव जयंती ही हीरे तुल्य आहे। श्री कृष्ण जो चरित्र आदि कुझु न हुया। सतयुग में त नंढा ॿार बि सतो प्रधान ही हूंदा। ॿारनि में कोई चंचलता आदि न हूंदी। श्री कृष्ण जे लाइ ॾेखारींदा आहिनि, मक्खन खाईंदा हुया, हीअं कंदा हुया। ये त महिमा बदिले ॿियो ई ग्लानी करे छॾींदनि। केतिरी ख़ुशी सां चईंदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी आहे, तुंहिंजे में बि मुंहिंजे में बि। ये ॾाढी भारी ग्लानी आहे न, परंतु तमो प्रधान मनुष्य इन ॻाल्हियुनि खे सम्झी न सघंदा आहिनि। त पहिरियों बाप जो परिचय ॾियणो खपे। उहो निराकार बाप जंहिंजो नाम ई आहे कल्याणकारी शिव। सदगति, सर्व जो सदगति दाता आहे न बाबा। उहो निराकार बाप, सुख जो सागर, शांति जो सागर। उहे एतिरा दुख त हाणे एतिरा दुख छो आहिनि? छो जी रावण राज्य आहे। रावण आहे सभिनि जो दुश्मन। उनखे मारदा बि आहिनि, परंतु मरदो ई न आहे। इहे कोई हिकु दुख न आहे, अपरंपार दुख आहिनि। बाबा चई न उन कि दुखनि जी बि लिस्ट कढो। सतयुग में आहिनि अपरंपार सुख। 5000 वर्ष पहिरियों बेहद जे बाप जा ॿार असां ठहिया हुयासीं। ऐं इहो वरसो बाप खां ई वरितो हुयो। शिव बाबा ईंदा आहिनि, ज़रूरु कुझु त अची करे कंदा न, एक्यूरेट कंदा आहिनि, तॾहिं त महिमा ॻाइबी आहे। शिवरात्रि बि चईंदा आहिनि। पोइ श्री कृष्ण जी रात्रि। हाणे शिवरात्रि ऐं श्री कृष्ण रात्रि खे बि सम्झणो खपे। शिव त ईंदा ई आहिनि बेहद जी राति में। श्री कृष्ण जो जन्म अमृत वेलो थींदो आहे, न कि रात्रि में। श्री कृष्ण जो जन्म अमृत वेले थींदो, न कि रात्रि में। छो जी वैसे शिवरात्रि छो चईंदा आहिनि? छो जी शिव बाबा जॾहिं राति ईंदा आहिनि त श्री कृष्ण जी आत्मा बि जगदी आहे। लेकिन असली में सतयुग में त बाबा चईंदा आहिनि न, जॾहिं अमृत वेलो 5 बजे पूरो, मतिलबु वैसे त माण्हू 5 बजे बि माण्हू अमृत वेलो ई सम्झंदा आहिनि। त सतयुगी दुनिया जीअं 12 बजे बाबा आया त 12 खां 5 ताईं दुनिया जे हिसाब सां बाबा हिते रहंदा। पोइ 5 बजे श्री कृष्ण जन्म थींदो। त अमृत वेलो सभिनि खां शुभ मुहूर्त मञंदा आहिनि। उहो माण्हू त श्री कृष्ण जो जन्म 12 बजे मल्हाईंदा आहिनि, परंतु उहो प्रभात न हूंदी आहे। प्रभात सवेरो 2-3 बजे चइबो आहे, जबकि सिमरन बि सभु कंदा आहिनि। ईअं थोरी 12 बजे विकार में सां उथी करे कोई भॻवान जो नाम वठंदा, बिल्कुलु न। अमृत वेलो 12 बजे खे न चइबो आहे। हुन समय त मनुष्य पतित गंदा हूंदा आहिनि।
त बाबा चवनि था वायुमंडल ई सॼो ख़राबु हूंदो आहे। 2:30 बजे थोरी कोई उथंदो, 2:30 बजे कोई थोरी उथंदो हूंदो। 3-4 बजे जो समय अमृत वेलो आहे। हुन समय उथी करे मनुष्य भक्ति कंदा आहिनि। इहे टाइम त मनुष्यनि ठाहियो आहे, परंतु उहो कोई समय न आहे। त श्री कृष्ण जो वेलो कढी सघंदा आहियो? शिव जी वेला कुझु बि न आहे। शिव जी वेलो कुझु बि न कढी सघंदा आहिनि। इहे त ख़ुदि ई अची करे सम्झाईंदा आहिनि त पहिरियों महिमा ॿुधाइणी आहे शिव बाबा जी। गीत पिछाड़ी में न, पहिरियों वॼाइणो खपे। शिव बाबा सभिनि खां मिठो बाबा आहिनि। उन्हनि सां असांखे बेहद जो वरसो मिलंदो आहे। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों इहे श्री कृष्ण सतयुग जो पहिरियों प्रिंस हुयो। हुते अपरंपार सुख हुयो। हाणे बि स्वर्ग जो गायन कंदा आहिनि। कोई मरदो आहे त चईंदा आहिनि फलानो स्वर्ग वियो। अरे हाणे त नर्क आहे न। स्वर्ग हूंदो त पुनर्जन्म स्वर्ग में वठंदा न। सम्झाइणो खपे। असां वटि त एतिरा वर्षनि जो अनुभव आहे, उहो सिर्फ़ु 15 मिंटनि में त न सम्झाए सघंदा आहिनि। हिन में त टाइम खपे। पहिरियों त 1 सेकेंड जी ॻाल्हि ॿुधाइणी आहे कि बेहद जो बाप जो दुख हरता सुख करता आहे, उन्हनि जो परिचय ॾींदा आहिनि। उहा असां सभु आत्माउनि जो बाप आहे। असां ॿी सभु शिव बाबा जी श्रीमत ते हलंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि तव्हां सभु भाउ आहियो, तव्हां सभु आत्मायूं भाउ आहियो। तव्हांजो बाप आहे न, मां तव्हांजो बाप आहे। मां 5000 वर्ष पहिरियों आयो आहे। तॾहिं त शिव जयंती मल्हाईंदा आहिनि। स्वर्ग में कुझु मल्हाईंदा न। शिव जयंती हूंदी आहे जेके पोइ भक्ति मार्ग में यादगार मल्हाइबो आहे। इहे गीत एपिसोड हलनि था। ये गीता जी एपिसोड हले थी। नई दुनिया जी स्थापना ब्रह्मा द्वारा, पुराणी दुनिया जो विनाश शंकर द्वारा। हाणे हिन पुराणी दुनिया जो वायुमंडल त ॾिसो था, हिन पते दुनिया जो विनाश ज़रूरु थियणो आहे। इन करे चईंदा आहिनि पावन दुनिया में वठी हलो। अथाह दुख आहे, लड़ाई मौत विधवापन जीव घात करणु। सतयुग में त अपार सुख हूंदो। ये एम ऑब्जेक्ट जो चित्र त ज़रूरु हुते खणी वञिणो खपे। ये लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया। 5000 वर्ष जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। इन्हनि कीअं इहे जन्म पायो, कहिड़ा कर्म कया जो इहे ठहिया। कर्म अकर्म विक्रम जी गति बाप ई सम्झाईंदा आहिनि। सतयुग में कर्म अकर्म हूंदा आहिनि। हिते त रावण राज्य हुजण जे कारण कर्म विक्रम थी वेंदा आहिनि। इन करे इनखे पापात्माउनि जी दुनिया चइबो आहे। लेन देन बि पापात्माउनि सां थींदो आहे। पेट में ई ॿारु हूंदो आहे त सगाई करे ॾींदा आहिनि। किथे क्रिमिनल दृष्टि आहे। पहिरियों कंदा हुया न, हिते बि कंदा हूंदा। हिते आहे ई क्रिमिनलाइज्ड, सतयुग में आहे ई सिविलाइज्ड। हिते अखियूं ॾाढो पाप कंदियूं आहिनि। हिते अखियूं ॾाढो ई पाप कंदियूं आहिनि। हुते कोई पाप न हूंदो आहे। सतयुग खां वठी करे कलयुग ताईं हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। इहा त ॼाणणो खपे न। दुखधाम सुखधाम छो चइबो आहे? सॼो मदार पतितऊं पावन थियण ते। इन करे बाप चईंदा आहिनि कामा शत्रु आहे। इनखे जीतण सां तव्हां जगत जी ठही वेंदा। तॾहिं बाबा चईंदा आहिनि कामा शत्रु आहे। अॼुकल्ह पवित्र दुनिया हुई जंहिंमें श्रेष्ठ देवता हुया। हाणे त भ्रष्टाचारी आहिनि। हिकु तरफ़ चईंदा बि आहिनि इहो भ्रष्टाचारी दुनिया आहे। पोइ सभिनि खे श्री श्री चईंदा रहंदा आहिनि त जो ईंदो आहे उहो चईंदा आहिनि। इहे सभु सम्झाइणो आहे। हाणे त मौत साम्हूं बीठो आहे। बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो त सभु पाप कटिजी वेंदा। तव्हां सितो प्रधान ठही वेंदव, सुखधाम जा मालिक ठहींदव। हाणे त आहे ई दुख। केतिरा बि उहे माण्हू कॉन्फ्रेंस आदि करनि, संगठन करनि, परंतु हिननि सां कुझु थियणो न आहे। सीढ़ी त हेठि उतरंदा ई न। बाप पंहिंजो कार्य पंहिंजे ॿारनि द्वारा कराइनि था।
बाप पंहिंजो कार्य पंहिंजो ॿारनि द्वारा कराईंदा आहिनि। तव्हां पुकारियो आहे पतित पावन अचो त मां पंहिंजे समय ते ईंदमि न। यदा यदा ही धर्मस्य, इन जो अर्थ बि न ॼाणंदा आहिनि। सॾु कंदा आहिनि त ज़रूरु ख़ुदि पतित आहिनि। बाप चईंदा आहिनि रावण तव्हांखे ॾाढो पतित ठातो अथई, हाणे मां तव्हांखे पावन थो ठाहियां। उहा आहे ही पावन दुनिया, हाणे पतित आहे। पंज विकार सभिनि में आहिनि, अपार दुख आहे, सभु तरफ़ अशांति अशांति। जॾहिं तव्हां बिल्कुलु तमो प्रधान पापात्मा ठहींदो आहियो, तॾहिं मां ईंदो आहियां। जो मूंखे सर्वव्यापी चई मुंहिंजो अपकार कंदा आहिनि, अहिड़नि ते बि मां उपकार करणु ईंदो आहियां। मूंखे तव्हां निमंत्रण ॾींदा आहियो कि पतित रावण जी दुनिया में अचु, पतित शरीर में अचु। मूंखे बि रथ त खपे न, पावन रथ त खपे न। रावण राज्य में आहे ही पतित, पावन कोई आहे ई न। सभु विकार सां ई पैदा थींदा आहिनि। ये विशिस वर्ल्ड आहे, उहो वाइसलेस वर्ल्ड आहे। ये विशिस वर्ल्ड आहे, उहो वाइसलेस वर्ल्ड आहे। हाणे तव्हां तमो प्रधान खां सतो प्रधान कीअं ठाहींदा? पतित पावन त मां ई आहियां। मूंसां गॾु योग लॻायो। भारत जो प्राचीन राजयोग इहो आहे। ईंदा बि ज़रूरु ग्रस्त मार्ग में ई आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां ईंदो बि ज़रूरु ग्रस्त मार्ग में ई आहियां। छो श्री बाबा खे पवित्र ग्रस्त धर्म स्थापना करणो आहे न। कीअं वंडरफुल रीति सां ईंदो आहे। इहे पिता बि आहे त मां बि आहे। ज़रूरु गऊमुख खपे न, जंहिंसां अमृत निकिरंदो हुजे। त इहे माता पिता आहे, पोइ माताउनि खे संभालण लाइ सरस्वती खे हेड ठातो आहे। उन्हनि खे चइबो आहे जगदम्बा। काली माता चईंदा आहिनि अहिड़ा काला शरीर हूंदा आहिनि छा श्री कृष्ण खे कारो करे छॾियो। छो जे कामचिता ते वेही करे कारो करे छॾियो। श्री कृष्ण ई सांवरो पोइ गोरो ठहींदो आहे। ऐं देवियुनि में ॾिसो काली, ऐं पोइ उन्हनि खां पोइ उहा जगदम्बा वग़ैरह ई ॾेखारींदा आहिनि। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे सम्झण जे लाइ बि टाइम खपे। कोटनि में कोई में बि कोई जी बुद्धि में वेहींदो हूंदो, छो जी सभिनि में पंज विकारनि जी प्रवेशता आहे। तव्हां इहे सभु ॻाल्हियूं सभा में बि सम्झाए सघंदा आहियो, छो जो कोई खे बि ॻाल्हाइण जो हक़ु आहे। अहिड़ो मौक़ो वठिणो खपे। ऑफिशियल सभा में कोई विच में प्रश्न आदि न कंदा। जॾहिं असांखे सॾु करनि, हीअं न कोई असांखे मिलण लाइ ईअं सॾु थो करे ॻाल्हाए थो हुते वेही करे, न कॾहिं कोई असांखे ईअं ज्ञान ॾियण लाइ भाषण करण लाइ सॾु करे न। ॿुधण आहे त शांति सां हली वेंदा, आवाज़ न करो, शांती सां हली वञो। ऑफिशियल सभा में अगरि कोई विच में ॻाल्हाए त उन्हनि खे चओ न ॿुधो त शांती सां हली वञो। ईअं वेही सम्झायो। हाणे त अपार दुख आहिनि, दुखनि जा पहाड़ किरणा आहिनि। असां बाप खे रचना खे ॼाणंदा आहियूं। तव्हां त कंहिंजो बि ऑक्यूपेशन न ॼाणंदा आहियो। बाप भारत खे पैराडाइज़ कॾहिं ऐं कीअं ठातईं इहे तव्हां न ॼाणंदा आहियो। अचो त असां तव्हांखे सम्झायूं। 84 जन्म कीअं वठंदा आहिनि। 7 ॾींहंनि जो कोर्स वठो त तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ पाप आत्मा सां पुण्य आत्मा ठाहे ॾींदासीं। अच्छा, मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार कर्म अकर्म विक्रम जी गुह्य गति जो बाप सम्झाई अथई, उहो बुद्धि में रखी पाप आत्माउनि सां हाणे लेन देन न करिणो आहे। हाणे असांखे पाप आत्माउनि सां कोई लेन देन न करिणो आहे।
सदा यादि रखो मां पुण्य आत्मा आहियां। ई सुभाणे सदा यादि रखो मां पुण्य आत्मा आहियां, मां पुण्य आत्मा, त ऑटोमेटिकली असांजो पाप आत्माउनि सां लेन देन ख़तमु थी वेंदो। ॿियो आहे श्रीमत ते पंहिंजो बुद्धि योग हिकु बाप सां लॻाइणो आहे। सितो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। दुखधाम खे सुखधाम ठाहिण जे लाइ पतित खां पावन ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। क्रिमिनल दृष्टि खे बदिली करिणो आहे। श्रीमत ते पंहिंजो बुद्धि योग बाप सां लॻाइणो आहे। सितो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। ॿियो दुखधाम खे सुखधाम ठाहिण जे लाइ पतित सां पावन ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे असांखे। क्रिमिनल दृष्टि खे बदिलणो आहे। वरदान नॉलेजफुल ठही सर्व व्यर्थ प्रश्ननि खे यज्ञ में स्वाहा करण वारा निर्विघ्न ठहो। जॾहिं कोई विघ्न ईंदो आहे त छा छो अनेक प्रश्ननि में हली वेंदा आहिनि। प्रश्नचित ठहिणो अर्थात परेशान थियणु। नॉलेजफुल ठही यज्ञ में सर्व व्यर्थ प्रश्ननि जो स्वाहा करे छॾो त असांजो बि टाइम बचंदो, ॿियनि जो बि टाइम बची वेंदो। इन सां सहज ई निर्विघ्न थी सघंदासीं। निश्चय विजय जन्म सिद्ध अधिकार आहे। हिन शान में रहो त कॾहिं बि परेशान न थी सघंदासीं। निश्चय विजय। ऐं हिकु ॻाल्हि इहे बि यादि रखो कि पुण्य आत्मा, पुण्य कर्म करण ई मुंहिंजो जनम सिद्ध अधिकार आहे। त हीअं ई असां हिन ॻाल्हियुनि खे सदा यादि रखंदासीं, हिन सुमाननि खे यादि रखंदासीं त असां सदा ई विजयी रहंदासीं, सदा ई पुण्य आत्मा रहंदासीं, सदा ई कॾहिं परेशान न थींदासीं। त बाबा इहे परेशान जे लाइ चवनि था कि असां इहे निश्चय ऐं विजय असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। त असां विजयी कॾहिं थींदासीं जॾहिं व्यर्थ ॻाल्हियुनि में न फंसंदासीं, जॾहिं असांखां कोई बि पाप कर्म न थींदो। त हीअ सदा यादि रखो विजय असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। छो जी फालतू ॻाल्हियूं ॿियनि जे लाइ सोचणु फैलाइण इहे बि पाप कर्म आहे। त व्यर्थ जे प्रश्ननि सां मुक्त रहंदासीं त सदा ई विजयी आत्मा थी वेंदासीं। इन शान में रहो त असां कॾहिं बि कंहिं बि ॻाल्हि जे कारण परेशान न रहंदासीं। स्लोगन आहे सदा उत्साह में रहणु, ॿियनि खे बि उत्साह दिलाइणु, इहे ई असांजो ऑक्यूपेशन आहे। सदा ख़ुदि बि उत्साह में रहणु ऐं ॿियनि खे बि उत्साह दिलाइणु, इहे ई असांजो ऑक्यूपेशन आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।